इबरत न्यूज़ अगर मां अदनान चेक मां न सखर जे एयरपोर्ट रोड ते मौजूद हाँ। सखर जे मेयर लोकल गवर्नमेंट का सखर जी आवाम से एकड़ो वादो कियो त मां तरक्याती कम अचण का शुरू कंदुमि, मुख्तलिफ़ स्कीमूं सखर में आणंदुमि। अॼु तरक्याती कमनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मुख्तलिफ़ जगहनि ते रोडनि जी तामीर जेकी आहे उहा शुरू थी वई आहे, छो जे करे गुज़िरियल 2-3 सालनि जी बारिशुनि में मुख्तलिफ़ रोडनि जा जेके हुआ उहा हालात इंतहाई कशीदा नज़र अचनि पिया, छो जे करे मुख्तलिफ़ रोडनि ते जेकी हुई उहा रोड टूट फूट जा शिकार हुआ। अचो तो इन हवाले से सखर के शहरन का अगर कहीं बन रही भी है तो खुशाइन है, लेकिन आपने देखा होगा 2 साल से या 3 साल से जो बरसातें हुई थी, सड़कें नकारा हुई थी, उनको ना तो रिपेयर किया गया था और ना जो है उनको बनाया गया था, जिससे आवाम जो है काफ़ी अजियत में मुब्तला थी। अगर ये सड़कें बनी तो अच्छी बात है, अगर नहीं बनी तो ये हमारे सियासतदानों की नाअहली है और करोड़ों अरबों रुपए फंड आता है इस रोडों के लिए, लेकिन क्या खा लिया जाता है और जो सिर्फ कागज़ों की नज़र हो जाता है। जी तमाम खुशी की गाल है कि सखर असो सिंध जो 3 नंबर वो शहर है कि पीपल्स पार्टी जो यो गढ़ किलो भी सजाइबो है। इतने टोटल असा पीपल्स पार्टी जा नुमाइंदा मुंतखब थियल आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी है कि घणे सालन खां पोइ सखर में तरक्याती कम ॿीहर शुरू थियो है। जीअं मिलेटी रोड भी आहे, इन में कुछ अहिड़ा कई इलाक़नि जा रोड थियण शुरू थी विया आहिनि। इहो आवाम जे लाइ माना तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे कि मां पीपल्स पार्टी गवर्नमेंट के भी अॻियां भी जेको आहे कि इहो गुज़ारिश कंदुमि कि इहे तरक़ाती कम सखर में थियणु खपनि। सखर में छो त तकलीफ़ तमामु घणी थींदी आहे, छो शहर जे हवाले नंढो शहर आहे, हिते रोड रस्ता नंढा आहिनि। रोड ठहंदा त आवाम खे वधीक सहूलियत मिलंदी। हे तव्हां ॿुधा सखर जे शहरनि जा वीचार, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हे सखर मेयर जा जेके इक़दाम आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रस्तनि ऐं रोडनि ते तामीर जारी आहे। इहो सखर जी आवाम जे लाइ हिकिड़ो बहितरीनु इक़दाम आहे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।